सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ नका दात नौकात कीअं नात मलिका तुंहिंजो शान मां बयान किथे करे थो सघां ला मुंहिंजी सोच किथे तुंहिंजो शान किथे ला मुंहिंजी सोच किथे ओ नका दात नौकात कीअं नात मलिका तुंहिंजो शान मां बयान किथे करे थो सघां ला मुंहिंजी सोच किथे तुंहिंजो शान किथे ला मुंहिंजी सोच किथे तुंहिंजा कसम रब थो खणे कुर्बान में तो जहिड़ो कलियो ख़ुदा न ॿियो जहान में तुंहिंजा कसम रब थो खणे कुर्बान में तो जहिड़ो कलियो ख़ुदा न ॿियो जहान में ख़ुदि ख़ुदा पढ़े सलाह तूं दरूद तो मथाला मुंहिंजी सोच किथे तुंहिंजो शान किथे ला मुंहिंजी सोच किथे ओ नका दात नौकात कीअं नात मालिका तुंहिंजो शान मां बयान किथे करे थो सघां ला मुंहिंजी सोच किथे तुंहिंजो शान किथे ला मुंहिंजी सोच किथे पूरू हिंदोरन में तोखे लोलियूं ॾियनि तुंहिंजी ग़ुलामीअ में मलाइकता अचनि पूरू हिंदोरन में तोखे लोलियूं ॾियनि तुंहिंजी ग़ुलामीअ में मलाइकता अचनि न को ऐब तुलारेब मां त घोर थी वञा ला मुंहिंजी सोच किथे तुंहिंजो शान किथे ला मुंहिंजी सोच किथे नका दात नौकात कीअं नात मालिका तुंहिंजो शान मां बयान किथे करे थो सघां ला मुंहिंजी सोच किथे तुंहिंजो शान किथे ला मुंहिंजी सोच किथे क़बर हुजे या हशर पिरी न विसारजो आबिद ॾे मुर्की नज़र त निहारजो क़बर हुजे या हशर पिरी न विसारजो आबिद ॾे मुर्की नज़र त निहारजो बदकार जी संभाल मुंहिंजा सॼण लहिजा ला मुंहिंजी सोच किथे तुंहिंजो शान किथे ला मुंहिंजी सोच किथे नका दात न औकात कीअं नात मालिका तुंहिंजो शान मां बयान किथे करे थो सघां ला मुंहिंजी सोच किथे तुंहिंजो शान किथे ला मुंहिंजी सोच किथे